Okay. Assalamualaikum, मुझे नाले मुर्शिद तव्हां ॾिसी रहिया फन विथ मुर्शिद यूट्यूब चैनल। अॼु को व्लॉग स्पेशल आहे छो त मां पंहिंजे ॻोठ ऐं पंहिंजे ॿनिनि ते थो ठाहियां। राति मींहुं वसियो, ख़बर न पई, सुता पियासीं, हिन महिल उथियासीं त ख़बर पई त मींहुं वसियल आहे ऐं सॼी धरतीअ ते। हा साईं, हिन खे इंट्रोड्यूस करायूं, हीउ मुंहिंजो आदिल प्यारो दोस्त। ओके सो ख़बर कीअं पई उथियुमि ऐं तोखे ॾिठुमि शुरूआत में गेट खोली आहे त साईं अरे चुप करे, ज़मीन आली लॻी पिया। अरे ॿुधाइण त ॾे त शिमकार थियल हुयो ऐं शिमकार ॾिसो ऐं असांजा पेर ॾेखार, हिन जा पेर ॾिसो मिटी मिटी लॻा पिया आहिनि। हे प्यारी मौसम आहे असांजे ॻोठ जे ॿनिनि जी। सो अॼु तव्हांखे इहो ई ॾेखारींदासीं त ॿनियूं असांजूं केॾियूं विशाल वॾियूं आहिनि ऐं उन में माशाल्लाह छा छा पोखियल आहे ऐं केॾियूं सुहिणियूं लॻंदियूं आहिनि। हली रहियासीं त मुंहिंजे दोस्त प्यारे ॻाल्हि कई त साम्हूं वारी ॿनी आहे असांजे माइटनि जी। हलो पोइ उते हली ॾेखारियां थो, पर उते हली कीअं भला विस्तार में ज़ूम इन करदा असां ॾेखारियूं। ओके ओके। या ॿनी मूंखे तमामु घणी वणंदी आहे, मुंहिंजे मालिकनि खे चयो आहे तव्हांखे ॿनी वठंदुमि जॾहिं पैसा थिया। इंशाल्लाह इंशाल्लाह, मुंहिंजो यार इंशाल्लाह अमीर थींदो, अमीर असांजे ॻोठ जो अंबानी थींदो। बुढ़ो बुढ़ो पर कहने की बात है, ही मुझे चाचे जी ज़मीन है, ये मुझे चाचे जी ज़मीन है, वो टकुंडी वो साईं जंहिंमें कणिक पोखियल आहे। हेॾे बि कणिक ई पोखी अथऊं माशाल्लाह। हिन दफ़े कणिक वधीक पोखी अथऊं छो त पोइ दफ़े मींहंनि में कंहिंखे कणिक बची न, पोइ सभु को राशन ते पियो हले सरकारी। पर हिन दफ़े इंशाल्लाह सभिनि वटि पंहिंजी कणिक थींदी ऐं वधीक कणिक थींदी। ॾिसो त कणिक खुटे ई नथी, हितां खां शुरू थी थियो परे ताईं कणिक आहे ऐं असांजे ॿनियुनि में बि कणिक पोखियल आहे, पर असांजी घटि ॿनियूं आहिनि। मूंखे मुंहिंजे बाबे वटि घटि आहिनि ऐं मुंहिंजे चाचनि वटि बि आहिनि, पर मुंहिंजो वॾो चाचो कंदो आहे असांजूं ॿनियूं। सो कणिक थींदी आहे, पोइ बसि वरी जॾहिं लाॿाड़ो थींदो आहे उन खां पोइ वरी जॾहिं अनु ईंदो आहे पोइ विरहायो वेंदो आहे, वंडियो वेंदो आहे। सो उते हली तव्हांखे ॾेखारियूं था ज़मीनूं ऐं हीअ बि ज़मीन ॾेखारियूं था हिन यार जी जेका हिनखे वणंदी आहे। हीअ नाली आहे जेका ओ हितां खां शुरू हो वञे खेरपुर ताईं, वरी हेॾां शुरू थी थिए अलाए किथे थी पुॼी ख़बर बि न आहे। ऐं हीअ विच में पुल ठहियल अथसि जेका हेॾे टपाए थी असांजी टाप जेका हुसैनाबाद ताईं वठी हलंदी आहे। भले तो रोड असां टाप चवंदा आहियूं, बसि हल हल। ऐं हीअ ॾिसो जेका राति हवा हिन कणिक सां हालत कई आहे, झुकाए छॾियो अथई। इहो हवा जो कमु आहे न, हाणे ॾिस न हीअं लथियल ईअं आहे जेको हवा आहे न, हवा जो आहे न कमु सॼो। ऐं हीअ मौसम VIP ऐं असां बि इंजॉय करे रहिया आहियूं। हीअ तंग कंदो आहे मूंखे ईअं ई व्लॉग में। ऐं हेॾे त इलाही हाल ग़लति कयो अथई, माना बोले तो हवा सफ़ा किनो हाल करे छॾियो अथई कणिक जो, सॼो सुम्हारे छॾी अथई कणिक। अरे ॿुधो हेॾी कई अथई, वरी हिन कणिक खे हेॾो न कयो अथई। हा सो मज़ो ईंदो हूंदो। ऐं तव्हां हीअ व्यू घटि ॾिसंदा हूंदव, शहर जा माण्हू, असां ॻोठ जा त घणो ई ॾिसंदा आहियूं। हा साम्हूं अंब ॾिसो साईं, पाणी पीअण, पर नलके में पाणी न आहे, हे साफ़ खड़काए रहियो आहे। छॾीसि। सो हाणे हलूं था। असांजूं ॿनियूं हे तक़रीबन असांजूं ॿनियूं आहिनि, हितां खां हेॾे शुरू थियनि पोइ हेॾे परे ॿनियूं ऐं हीअ वरी माइटनि जूं आहिनि ऐं वॾे नाज़ाना जी ॿनी आहे जंहिंमें हीअ अंब आहे। मां पोयों व्लॉग जेको अपलोड कयो हुयो जंहिंमें खजियुनि खे इहो नर पिया ॾियनि मासात आहिनि, उन में मां ॻाल्हि कई त इन्हनि में बूरो थींदो आहे। हाणे बूरो थी आहे, इन खां पोइ वरी इन्हनि में थींदियूं अंबड़ियूं, अंबड़ियुनि खां बाद अंब थींदा, अंबड़नि खां बाद पाल अंब थींदा। सो अंब पटिया वेंदा, पोइ अंबनि खे साईं पाल कयो वेंदो, पोइ वरी विकिरो कइबो ऐं मार्केट में आणियो वेंदो। ऐं हाणे हलूं था असांजे ॿनियुनि जे विच में, ऐं हीअ असांजूं ॿनियूं आहिनि ऐं हे गाहु पोखियल आहे ॿकरियुनि लाइ। ऐं हीअ असांजे ॿनीअ सां जेका हालत कई आहे हवा, सभिनि खे सॼी कणिक खे लेटाए छॾियो अथई। ऐं हिन अंब जी थोरी हुई कहानी। असांजे चाची जी अम्मी आहे जंहिंखे असां नानी चवंदा हुआसीं, उन पोखियो, उन वॾो कयो आहे माशाल्लाह। उहा त हाणे मरहूम फौत थी वई, अलाह जन्नत फिरदौस में अलाह मुक़ाम अता फरमाइसि। ऐं हिन में बि हाणे बूर थी वियो आहे, अंब छॾींदो आहे, अंब कंदो आहे। पोइ हिन अंब पटे असां खाईंदा आहियूं, पोइ सदाईं यादि कंदा आहियूं असां नानीअ खे जंहिं पोखियो आहे। ऐं इलाही वॾो आहे, पर
हाणे वरी कटियो वियो आहे, इलाही कटियो अथऊंसि, हितां ॾार कटियो अथऊंसि, हितां ॾार कटियो अथऊंसि, परियां 2 ॾार कटिया अथऊंसि। इलाही पुराणो ऐं इलाही वॾो आहे असांजे बनीअ जो। हीअ असांजी बनी आहे, हीअ हूअ टिकुंडी बनी असांजी आहे, ऐं हीअ हितां खां वो असांजी बनी असांजी आहे। ऐं हाणे हेॾे वठी हलूं था, जेका असांजे हिसे में आहे, ख़ासि करे मुंहिंजे बाबा जे हिसे में आहे बनी, उहा तव्हांखे ॾेखारींदासीं। हीअ हितां हिन टिकुंड खां हितां हीअ असांजी बनी शुरू आहे, ओ लास्ट ताईं बनी। वरी इन खां परियां मुंहिंजे चाचे जी आहे, ऐं हीअ मुंहिंजे माइटनि जी आहे। उन खां परियां मुंहिंजे वॾे चाचे जी आहे, जेको असांखे सॼो संभालींदो आहे। असां पाण ख़ुदि न संभालींदा आहियूं, छो त मुंहिंजो बाबा साईं कंदो आहे कमु हैदराबाद में कल्चर डिपार्टमेंट में। एंड ॿियो हिकिड़ी नओं ॾेखारियांव असांजो भोलो जेको चढ़ी रहियो आहे, हीउ भोलो असांजो। सो हाणे हितां तव्हांखे ॾेखारे छॾीसीं असांजी बनी। हाणे ॿियनि बनियुनि ॾे था हलूं। ओ ॾिसो भोलो आहे नी, मां चयमि नी, इहे भोलो आहे असांजो, हरकती भोलो ऐं इंटेलिजेंट, दिमाग़ अथसि मुखऊं घणो। सो हलूं पिया ऐं हा न बसि हलूं था। ऐं हू बनी ॾेखारियूं जेका हिनखे पसंदि आहे, ऐं हुते थंबनेल लाइ तस्वीर कढंदासीं, पोइ वरी घर हलंदासीं। तव्हांखे मज़ो ईंदो हूंदो, छो असांखे त इलाही मज़ो थो अचे। ऐं मींहं खां बाद अॼु राति मींहुं इलाही वसियो आहे, गप थी वई आहे, पेर बि ख़राबु थींदा था वञनि। ऐं हाणे हली रहिया आहियूं बसि होॾे परे बनीअ ॾे, हुते ॾिसंदो उहो नज़ारो ॾिसंदो, चवंदो वाह क्या चीज़ है। हीअ बि नज़ारा घटि न आहिनि माशाल्लाह, रुॻो कणिक ई कणिक पोखियल आहे, कणिक हीअ साईं गाहु पोखियल आहे, वरी कणिक, वरी कणिक, कणिक ई कणिक, विच में असांजो भोलो आदिल साईं। हिनजे पसंदीदा बनीअ में पुॼी आहियूं, जिते माना पहिरियों त हीअ स्लिम हुई, सफ़ा ख़ाली सिधी हुई, जंहिंमें कुझु पोखियो वेंदो हो त ईअं बाक़ाइदे ईअं नज़ारो ॾिसो ख़ाली। पर हाणे लीमा बि पोखिया अथऊं हिन साइड ॾे, ऐं हिन साइड ॾे अंब पोखिया अथऊं। ऐं हीअ बसि व्यू जो मज़ो वठो। बाक़ी परियां हिकिड़ियूं बनियूं आहिनि जेके सफ़ा ख़ाली आहिनि, उहे मां तव्हांखे ॾेखारींदुमि। ऐं साहब तव्हांजो वॾो मज़ो वठी रहियो आहे, ऐं तव्हांखे वीडियो बि ॾेखारे रहियो आहे। हाणे ख़्याल सां थो हलां, छो त हीअ वाटर अहिड़ो आहे नंढिड़ो, ऐं बनी तां थो हलां। बनू माना बार्डर बनीअ जो, उहो बार्डर सॼो वेंदो आहे, असां बनू चवंदा आहियूं। बनीअ जी ख़बर पवंदी आहे त एतिरो हे हिसो आहे। वरी हीअ वाटर हेॾे थो शुरू थिए, ऐं हीअ वाटर वरी हेॾे शुरू थो थिए। हाणे विच में असां बीठा आहियूं, चौधारी बनियूं ई बनियूं, हेॾे बि बनियूं आहिनि। हू बनियूं हाणे सिलम अथव, जेके मां चयुमि न सिधियूं बनियूं, कुझु पोखियल ई न, उहे ई परे आहिनि। पहिरियों हे बि हुई, पर हिन में हाणे अंब पोखिया अथऊं। अंबनि जो ॾेखारियां तव्हांखे बूरो, उहो चवंदा आहिनि बूरो, हीअ साईं बूरो अथव। हिन बूरे में अंबड़ियूं फुटंदियूं आहिनि, माना इहो ॿिच आहे, पोइ हिन में अंबड़ियूं फुटंदियूं आहिनि, पोइ वरी अंब थींदा आहिनि, जंहिंमें पाल अंब कया वेंदा आहिनि, अंब पटिबा आहिनि, पोइ वरी पाल कंदा आहियूं, पोइ ईंदा आहिनि मार्केट में विकाम ॾियण लाइ। ऐं हिन सां जुती लाहे छॾी आहे, मज़ो थो वठे, फीलिंग थो वठे धरतीअ जी, धरती मां की फीलिंग ले रहे हो। हा सो असांखे त इलाही मज़ो थो अचे। ऐं तक़रीबन मूंखे लॻभॻि 1-1.5 महीनो थी वियो आहे बाद मां हेॾे बनियुनि ॾे आयो आहियां। उहो लास्ट व्लॉग तव्हां ॾिठो हूंदो, जॾहिं मां चाचा खे छॾणु आयो हुअमि, उन में मां आयो आहियां बनियुनि में। वरी हाणे राति मींहुं वसियो, आदिल आयो, सुबुह सां उथियुमि ऐं दर ॿारनि खड़कायो त मूंखे अमीअ चयो त वञी ॾिस दर ते केरु आहे, को बि न हुयो, ॿार ई हुया। पोइ वरी अॻियां आदिल पियो अचे, मूंखे चई त हल त चकर ॾेई अचूं। मां चयो हाज़िर हलूं था। पोइ वरी अची रहियासीं त मां चयुमि हलूं बि अथा, छो न त व्लॉग ठाहे छॾियूं। ऐं अहिड़ी ब्यूटी मूमेंट इहो, ऐं बहितरीनु मूमेंट इहो। ऐं हिनखे बि थोरो हवा ॾिनो आहे, लेटाए छॾियो अथई, पर हिनखे घटि। असां वारे बनियुनि ॾे अलाए कहिड़ी हवा आई, जो हिन हेॾी बनी आई न आहे क्या बुढ़े सां बनी वठंदो त इन करे। ओके भले हिन हवा खे झले छॾियो आहे त हेॾे न अचु, पर हवा त वरी रिज़वान आहे। हवा ऐं पाणी बादशाह हवा, जाॾे मिलियुनि पर हलिया वेंदा। ऐं हलूं नी तस्वीर कढूं, वो हिते हली हलो। अच्छा हीअ मूमेंट छो न तव्हांखे ॾेखारियां, जेको असां विच मां वञूं था, नंढिड़ो ठहियलु आहे बनो, ज़ाहिर तव्हांखे न थींदो हूंदो, उन मां वेंदा था वञूं। अॻे तव्हांखे ॾेखारियमि न, जेका चवां मां त ख़ाली आहे। ऐं पोइ बाद में मां तव्हांखे ॾेखारियां थो त जेके कपिड़ा असांजा आला था थियनि माक जे वजह सां, या मींहुं वसियो आहे, जेका हे आला ई थी आहे कणिक, उन जे हिसाब सां असांजे कपिड़ा आला थी वेंदा। सो उहे तव्हांखे ॾेखारींदुमि। ऐं हीअ साईं माशाल्लाह हू अची रहियो आहे, एॾो परे आहिस्ता थो अचे। हाणे हीअ अथव बनी, ॾिसो सॼी हीअ बि टिकुंडी, तक़रीबन टिकुंडियूं हिते वधीक आहिनि, छो त हीअ विच में स्विगेस थो अचे, स्विगेस शहर खां स्विगेस थो अचे, हीअ मथे थो वञे पंजाब ताईं, अलाए केॾे थो वञे। ऐं हू साईं खजूं
तव्हांखे ज़ाहिर थींदियूं हूंदियूं एॾियूं प्यारियूं आहिनि ऐं लाइन वाइज़ लॻियल आहिनि। तव्हां हीअं टेॾियूं ॾिसो त बि लाइन नज़र ईंदी खजनि जी, ऐं अगरि सिधियूं ॾिसो त बि लाइन खजनि जी नज़र ईंदी। ऐं हू त बनी मूंखे इलाही पसंदि आहे, कुझु बि न अथसि पोखियल, घणी बसि रुॻो कणिक ई कणिक। हलूं हेॾे अॻे, मां सोचियो चवां उहो त स्विगीअ जो सेट ॾेखारियूं। हलो हलो हाणे हलूं था ऐं स्विगीस बि ॾेखारियूं जेको हेॾां अचे थो ऐं उहो वञे थो पंजाब ताईं। सो हाणे विच विच मां हलूं था, उते हली मिलूं था तव्हां सां। फाइनली स्विगीस ते चढ़िया आहियूं साम्हूं। अड़े हीअ त इलाही वेझो था नज़र अचनि असांजे घरनि जे साम्हूं इहो दुकानु रोड ही साम्हूं नज़र ईंदो हूंदो तव्हांखे, पर न ईंदो हूंदो। हीअ स्विगीस आहे जेको हेॾो कराची टू स्विगीस खां स्टार्ट थो थिए ऐं यको वञे थो हेॾे ख़बर न आहे केसिताईं ईंदो थो वञे। ऐं हीअ स्विगीस वारो आहे सॼो, ऐं हेॾे त इलाही टाप वधी वई आहे। ऐं ॿियो त हिते शुक्र आहे हीअ ईमानदार आहिनि, हिन स्विगीस खे नथा खाइनि। बाक़ी असांजे घर पासे ॾांहुं ईमानदार न आहिनि, उहे ॿनी वधाईंदा था वञनि ऐं स्विगीस खे खाईंदा था वञनि। हीअ जेतिरी टाप ॾिसो था हिन खां ट्रिपल टाप आहे, ऐं हू असांजी सिर्फ़ु सिंगल बस 2 टाप बची आहे जंहिंमें बसि स्विगीस आहे। हा बसि एतिरो, हे जीअं तव्हां असां वञूं था ॿी सॼी बनियूं खाई छॾींदो। बाक़ी सरकार जॾहिं अखि खोली ऐं हुन जूं बनियूं जेके तबाह कंदी नी अची, चवंदी स्विगीस एतिरो वॾो तव्हां कीअं खाधी आहे। सो हाणे आया आहियूं, मां तव्हांखे हीअ बनी ॾेखारींदुमि जेका सिधी आहे, बसि कणिक ई पोखियल अथसि, कणिक ॿियो कुझु न। ऐं स्विगीस तां असां घुमी रहिया आहियूं। मूंखे इलाही मज़ो थो अचे, इलाही ॾींहंनि खां, मां 1.5 महीने खां बाद आयो आहियां ऐं वञी घुमणु मींहंनि खां बाद। ऐं हीअ ॾिसी सघो था, व्यू चेक करो, व्यू चेक कयो। हितां खां शुरू थी थिए वो लास्ट ताईं वरी खजूं। असांजे खैरपुर में खजूं घणियूं आहिनि, इलाही वधीक खजूं आहिनि। ऐं हीअ बनी कंहिंजी हूंदी आदिल ख़बर थी? हीअ बि असांजे ॿुड़नि जी हूंदी, असांजे ॻोठ वारनि जी, पर असांखे ख़बर न आहे। ऐं हू त असांजो ॾियानी ॿोड़ा शुरू, माना हेॾे वॾे ॻोठ थो शुरू थिए। हा हा यार सॼे रहियो आहे। ऐं हाणे हली रहिया आहियूं घर, बसि नी घर हलूं। व्लॉग इलाही वॾो थी वियो हूंदो मुंहिंजे हिसाब सां, ऐं तव्हांखे बसि इहो ई ॾेखारिणो हो। असां पिया चऊं असां बि घुमूं, तव्हां लाइ बि व्लॉग ठाहे रखूं ऐं अपलोड थींदो इंशाअल्लाह। डेली लाइफ बेस ते व्लॉग ठाहियां थो, अलाह कंदो ठाहे वेंदुमि ऐं डेली कमु कंदुमि। ऐं तव्हां बि सपोर्ट कंदा रहो। व्लॉग पसंदि आयो त लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाइजो। ऐं ॾाढो वॾो प्यार, ख़ुदा हाफ़िज़।